जी पाकिस्तान केमिस्ट एंड ड्रग्स एसोसिएशन सखर पारां जेको आहे सो मुतालबनि जी मंजता लाइ जेको आहे सो नश्तर रोड ते जेको आहे एहतिजाज कयो थो वञे। या छो कि हुकूमत ज़ालिमाना टैक्स नाफ़िज़ कया आहिनि जंहिंसां हर ग़रीब माण्हू मुतासिर थींदो। असां हुकूमत पाकिस्तान से अपील कयूं था, महिरबानी करे हे टैक्स जेको आहे फिलफोर वापसि वठे ऐं हड़ताल अॻिते वञण सां रोके। सप्लाई हॉस्पिटल में दवाई नहीं मिलेगी। हम आवाम के लिए पहले ही हमारे मेडिसिन पे जो 300% बढ़ा चुकी है गवर्नमेंट पैसे। अब और मज़ीद ये करने के बाद जो है आवाम ही परेशान हो गया। हम आवाम के लिए ये प्रोटेक्ट कर रहे हैं, एहतजाज कर रहे हैं। एडवांस टैक्स हर रिटेलर ते लागू किया वियो आहे ऐं दरअसल इन जो बोझ सीधो वञी करे आवाम ते ही पवंदो। लाइफ सेविंग ड्रग्स आहिनि, रेगुलर फार्मास्यूटिकल ड्रग्स आहिनि, उहे सॼी दवाउनि जी क़ीमतूं तमामु घणियूं वधी वियूं आहिनि, जंहिंजे करे आवाम इन शइ जी मुतहमिल नथी थी सघे। एहतिजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त हुकूमत जेको आहे फिलफोर जेको आहे 1% जेको आहे इज़ाफ़ी जेको आहे टैक्स एडवांस टैक्स लागू कई आहे, उन खे ख़तमु करे जीअं आम माण्हुनि ते जेको आहे जेके दवाऊं जेको ख़रीद कंदा आहिनि उन्हनि ते उन्हनि जो असर घटि पवनि ऐं ग़रीब माण्हू खे फ़ाइदो पहुचे। हुन जो त अगरि टैक्स वापसि न वरिती वई त एहतिजाज जो जेको आहे दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन शबीर जोगीअ सां गॾु जावेद गुंजो, सिंध टीवी न्यूज़, सखर।